नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मली मां रिपोर्टर नजीब अहमद ख़ासकली टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन में मंगो पीर जे चेयरमैन हाजी नवाज़ अली बिरोही चयो आहे त इलाइक़े जी तरक़ी अवाम जी सहूलियत लाइ रोडनि जी हालत बहितर करणु असांजी अवलीन तरजीह आहे। हिन चयो त उन सूबे तहत समूरनि अहम रोडनि जी कारपेटिंग जल्द मुकम्मल कई वेंदी जंहिंसां ट्रैफ़िक आसान थी वेंदी ऐं इलाइक़े जे रहवासियुनि खे सफ़र जी बहितर सहूलियतूं मिलंदियूं अची सघनि थियूं। चेयरमैन वधीक चयो त रोड कारपेटिंग मंसूबे जो मक़सदु इलाइक़े जी मजमूई तरक़ी खे हथे ॾियणु आहे। उहो मंसूबो न रुगो ट्रैफ़िक जे वहिकिरे खे बहितर बणाईंदो पर तिजारती सरगर्मियुनि में पिणु इज़ाफ़ो थींदो। हिन उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त मयारी मवाद जो इस्तेमालु ऐं कम जे बर वक़्तु मुकमल थियण खे यकीनी बणायो वञे त जीअं अवाम घणे वक़्त ताईं उन सहूलियत मां फ़ाइदो हासिलु करे सघे। अवाम जूं तजवीज़ूं भलीकार आहिनि ऐं मुस्तक़बिल में वधीक तरक़ियाती मंसूबा गौर हेठि आहिनि। अहिड़नि ॻाल्हियुनि जो इज़हार हिन यूसुफ गोड में हलंदड़ स्पेशल स्कीम तहत हलंदड़ रोड कारपेटिंग के कम जो मुआयनो कंदे कयो। उन मौक़े ते साणस गॾु म्यूनसिपल कमिश्नर आगा खलीग, वाइस चेयरमैन राना आरिफ, ज़िले इंजीनियर हसन अली शेख, उन मौक़े ते शहर जा ॿिया ऑफिसर ऐं स्टाफ, इलाइक़े वासी ऐं मौजिज़ पिणु शिरकत कई।